हरि ओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। जीअं तव्हांखे ख़बर आहे, छंछरु ऐं आचर जी कथा तव्हांखे ॿिनि कथाउनि में मिलंदी आहे, ॿिनि भाॻनि में मिलंदी आहे। त पहिरियों भाॻ महिरबानी करे गौर ॾेई ॿुधो। हिकु महात्मा बंदे छोड़ पंहिंजे चेले आनंद प्रकाश खे वठी सैरो तफ़री कंदे कंदे हिकु राजाई शेर जे ॿाहिरां नेर जे किनारे ते पिपर जे वण हेठां अची वेठो। सुबुह जो 10 वॻे बंदे छोड़ आनंद प्रकाश खे त बाबा हरि नारायण करे शेर मां रोटी वठी अच, भिक्षा वठी अच। श्री गुरु महाराज जी आज्ञा पाए हू शेर में वियो। हिकिड़े दरवाज़े ते भी वॾे आवाज़ सां चवणु लॻो त बंदे छोड़ महात्मा की जय। आवाज़ ॿुधी केतिरनि घरनि मां प्रेमी रोटी खणी आया, पर हिन फ़क़ति 2 घरनि मां रोटी वरिती। मोटी अची गुरू खे खाराए पाण बि खाई आराम कयईं। शाम जो श्री गुरु खे हथ ॿधी चवणु लॻो त ए प्रभु, हिन शेर में तमामु घणो प्रेम आहे जो तव्हांजे नाले वठण सां माण्हू ख़ुशि थी घणो सुठो भोजन था ॾियनि। तंहिं करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त 2-4 ॾींहं हिते रहूं त चङो। बंदे छोड़ महात्मा चयो त चङो अबा, हफ़्तो खन हिते रहूं था। ॿिए ॾींहुं 10 वॻे आनंद प्रकाश शहर जी ॿी मार्केट में अची वॾे वाके चवणु लॻो, वॾी आवाज़ सां चवणु लॻो, बंदे छोड़ महाराज की जय। ईअं ई 3-4 घरनि मां प्रेमी रोटी खणी ॿाहिरि निकिरी आया। सिर्फ़ु 2 प्रेमनि खां भोजन वठी आयो। अहिड़ी तरह आनंद प्रकाश कॾहिं किथां त कॾहिं किथां बंदे छोड़ महाराज की जय बोले रोटी वठी ईंदो हुओ। हिकिड़े ॾींहुं बाज़ार में अचे हिकु दरवाज़े ते वॾे आवाज़ सां चवणु लॻो, बंदे छोड़ महाराज की जय। अंदरां आवाज़ आयो त ए भॻवन, मुंहिंजी आज़ादु करण वारा, ए सुखदाई वचन कृपा करे वरी चइजो। आनंद प्रकाश वरी वॾे आवाज़ में चयो, बंदे छोड़ महाराज की जय। तंहिं ते अंदरां आवाज़ आयो त महाराज कृपा करे अंदरि अची मूंखे दर्शन ॾेई मुंहिंजो दुख दूर कयो। आनंद प्रकाश अंदरि वियो। ॾिठाई त ॿियो त केर बि कोन आहे, बाक़ी हिकु तोतो पिंजरे में वेठो आहे। तोते ॾांहुं निहारणु लॻो त तोतो अखियुनि में जल आणे रोई चवणु लॻो त ए प्रभु, ए बंदे छोड़ नालो कंहिंजो आहे? ही बंदो छोड़ नालो कंहिंजो आहे? इहो किथे वेठो आहे? आनंद प्रकाश चयो त ए तोता, इहो नालो मुंहिंजे श्री गुरुदेव जो आहे, मुंहिंजे सतगुरु जो आहे। उहो शेर जे ॿाहिरां नदी जे किनारे ते विराजमान आहे। तोते चयो त जेकॾहिं तुंहिंजो गुरु सचपुच बंधन छोड़ण वारो आहे त मुंहिंजो हिकु नियापो ॾिजांसि, पर पहिरियां वचन ॾे त पोइ मां तोखे नियापो ॾियां। पहिरीं इहो मूंखे वचन ॾे त तूं पंहिंजे गुरु खे वञी नियापो ॾींदे, पोइ आउं तोखे ॿुधायां। आनंद प्रकाश चयो, वचन आहे। तोते चयो, पंहिंजे श्री गुरु महाराज जिन खे चइजां त मां हिन पिंजरे में ॾाढो दुखी आहियां। कीअं ॿाहिरि निकिरी आज़ादु थियां, आकाश मंडल में सैर करियां, हिते कीअं अची फाथसि। उहो संदेश पंहिंजे गुरु खे सुणाइजि। तोते जो नियापो ॿुधी दर खां ॿाहिरि निकितो, अची ॿिए जे घर जे दरवाज़े वटि चवणु लॻो, बंदे छोड़ महात्मा महाराज की जय। बंदे बंधन छोड़, हिते बंदे जो मतिलबु बंधन छोड़ महात्मा की जय। 2-3 घरनि मां प्रेमियुनि रोटी आणे खेसि ॾिनी। रोटी वठी गुरु वटि आयो। तोते जी ॻाल्हि गुरु सां कयईं ऐं नियापो ॾिनई। ॿुधाईंदे संदसि गुरु मूर्छा थी किरी पियो, बेहोश थी वियो। प्राण कंठ में रुकिजी वियसि ऐं अखियूं बंदि थी वियसि। आनंद प्रकाश गुरुअ जो अहिड़ो हाल ॾिसी दिलि में वीचार करणु लॻो त तोते जी नियापे में अहिड़ो को ख़राबु असरु आहे जो मुंहिंजे गुरु जा प्राण
था वञनि। घबराइजी पाणी जो लोटो खणी गुरुअ खे छंडा हणी पंखो लोॾण लॻो। थोरी देरि बाद संदसि गुरु थोरियूं अखियूं खोलियूं पर वरी बंदि करे छॾियईं। घणे वक़्त खां पोइ सुजाॻ थी पंहिंजे चेले खे चवणु लॻो त अब्बा पोइ तोते छा चयो? आनंद प्रकाश चयो त साईं इन ॻाल्हि खे छॾे ॾियो, तव्हां उथी रोटी खाओ। रोटी खाई बंदे छोड़ महात्मा वरी चेले खे चयो, अब्बा तोते जी ॻाल्हि ॿुधा। आनंद प्रकाश चयसि त साईं मूं चवण खां बसि कई, छो जो अञा तव्हांखे थोरी ॻाल्हि ॿुधायमि त तव्हां मूर्छा थी किरी पिया, बेहोश थी विया। तंहिं करे इन ॻाल्हि खे छॾे ॾियो, मां तोते खे पाण ई वञी जवाबु ॾींदुसि। ॿिए ॾींहुं आनंद प्रकाश 11 वॻे सुबुह जो अची उन ई दरवाज़े ते वॾे आवाज़ सां चवणु लॻो, बंदे छोड़ महाराज की जय। आवाज़ ॿुधी तोते सॾु करे पुछियसि त मुंहिंजो नियापो पंहिंजे गुरुअ खे ॾिनई या न? मुंहिंजे छुटकारे लाइ छा चयो अथसि तुंहिंजे गुरुअ? आनंद प्रकाश चयो, ए तोता तुंहिंजे नियापे में अलाइजे कहिड़ो असरु हो जो मां अञा तुंहिंजे दुख वारी वार्ता पंहिंजे गुरुअ खे ॿुधाइण लॻियसि त मुंहिंजो सतगुरु मूर्छा थी किरी पियो। प्राण कंठ में गले में अची रुकियुसि। अखियूं बंदि थी वियसि। मां घबराइजी वियसि। ॻाल्हि शुरू करण सां सतगुरु जो इहो हाल थियो आहे जे सॼी ॻाल्हि ॿुधंदो त मतां मरी वञे, इन करे मूं तुंहिंजो वधीक हवालु कोन ॿुधायोमांसि। चयो, जय सियाराम। अगरि इन ई कथा खे अव्हांखे वापसि ॿुधणो आहे, कथा खे पूरो ॿुधणो आहे, तोते जी ॻाल्हि में अहिड़ो छा हो जेको हिन जो गुरु बेहोश थी वियो? ॻाल्हि त सिर्फ़ु ॻाल्हि हुई, अहिड़ो छा हो जो हिन जो गुरु बेहोश थी वियो? अगरि इहा कथा तव्हांखे पूरी ॿुधणी आहे ऐं पूरी तरफ़ सां लाभ वठिणो आहे त हिन जो ॿियो भाग जेको सुभाणे अपलोड थींदो, महिरबानी करे ज़रूरु ॿुधिजो। ऐं अगरि तव्हांखे असांजूं अहिड़ियूं ई कथाऊं ॿुधणियूं आहिनि त असांजे यूट्यूब चैनल आत्मज्ञान ते वञी विज़िट कयो ऐं लाभ पायो। चओ, जय सियाराम।